लिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन व अला आलिहि तय्यिबीन अत्ताहिरीन। अम्मा बादु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। फवजदा अब्दम मिन इबादिना आतैनाहु रहमतम मिन इंदिना व अल्लमनाहु मिन लदुन्ना इल्मा। क़ाल लहू मूसा हल अत्तबिउका अला अन तुअल्लिमनी मिम्मा उल्लिमत रुश्दा। क़ाल इन्नक लन तस्ततीअ माइय सब्रा व कैफ़ तस्बिरु अला मा लम तुहित बिही खुबरा। क़ाल सतजिदुनी इंशाअल्लाहु साबिरा वला आसी लक अमरा। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम। इल्म अदब की दुनिया में दस्तूर यही है जीने का, अखलाक से जिया करते हैं एहसान से मारा करते। कदर कुरान द क्या जानन ए दुनियादार नाबीने। कदर कुरान दे जानन वाले वन सुतले शहर मदीने। जिनकी नामों की नहीं है इंतहा, जिनकी नामों की नहीं है इंतहा, इब्तदा करता हूँ उसके नाम से। दरूद शरीफ बुलंद आवाज़। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना व मौलाना मुहम्मदिन नबील उम्मी व अला आलिहि व बारिक व सल्लिम अदद कुल्लि मालूमिन लक दाइमन अबदा। मोहतरम दोस्तों, मां अवाजे गया सूरतुल कहफ मां बचार आयतन जे तिलावत जो शरफ हासिल कयो। अज जी हिन महफ़िल में इन्हनि आयतन जे मुतलिक़ कुछ ॻाल्हियूं अवां जे साम्हूं अर्ज़ रखंदुसि। हुज़ूर जन फरमायो, आखिरी दौर में फितना ईअं ईंदा जीअं तस्बीह जो धागो टुटी पवे, दाणो दाणे जे मथां किरे। इं हर तरफ खां एतिरा फितना ईंदा जो माण्हू सुबुह जो मुसलमान त शाम जो काफ़िर।
शाम जो मुसलमान त सुबह जो काफ़िर। माना कॾहिं ॿुॾंदो त कॾहिं इहो छाजे करे जो उलमा सां उन जी सोहबत दीन समझण जो शौक़ ख़त्म थी वियो हूंदो। हिकिड़ो मिसाल आहे शाह भिटाई रहमतुल्लाह अलैह जो। शाह साहब वॾो ॾाहो बुज़ुर्ग माण्हू हुयो जंहिं बैतन में माण्हुनि खे कुझु सम्झाइण जी कोशिश कई आहे, पर उन जे बैतन में अल्लामा आए काज़ी लिखियो आहे त 500 बैत जोगिन हिंदुनि भी विझी छॾिया आहिनि। इन जे करे ख़बर नथी पए त शाह साहब जो बैत आहे या हिंदुनि जोगिन जो बैत आहे। पूरी दुनिया में सही माना में किताब महफूज ही अल्लाह जो कलाम आहे। हिन जे हिकु हिकु अखर, हिन जे हिकु हिकु नुक्ते के भी को तब्दील करे न सघियो आहे, न सघंदो, छो त हिन जो मुहाफ़िज़ अल्लाह हो। पर कुछ ॻाल्हियूं उन में भी सुठियूं आहिनि। हुज़ूर जन फरमायो दामा कदर खुज़मा सफ़ा व दामा कदर, तव्हां सुठी सुठी ॻाल्हि चूंडे कढी वठो, बाक़ी गंदियूं शयूं उछले सटो, बस तव्हां हिते भेटियो चङी खां चङाई खणी वठो। कलिमतु हक़िन ज़ालतुल मोमिन, हुज़ूर जन फरमायो हक़ जो कलमो मोमिन जो गुम थियल मतावा सामाना दीवार खां भी मिले, भले दीवार अमल नथी करे त भी तव्हां अमल कयो। अब समझो था अलाए निंड में पिया आयो। शाह साहब वेठो दरिया के किनारे ते, बेड़ो पियो अचे। बेड़ो बादशाह जो हो, उनते फौज बैठी ही, इंतहाई सिंगारियल शीशा आईना लगल हुजन उनमें। दरिया जो सीनो चीरींदो उहो बेड़ो पियो अचे, कई हलाइण वारा चप्पू पिया हलाइन। हेॾा हिकिड़ो बुंड हुयो जेको कॾहिं ॿुॾे पियो कॾहिं तरे पियो। तो शाह साहब फरमायो ओ यारो इहो बुंड ऐं बेड़ो पाण में ॻाल्हाए थो, तव्हां शायद न समझो, मां अब्दुल लतीफ़ समझियो आहे। हाणे इहो ॻाल्हाइण को बुंड के ज़बान त कोन हुई, या बेड़े के ज़बान या वात त कोन हो, इहो हालत जो ॻाल्हाइण। का शइ ॾिसी उन जी हालत ॾिसी का शइ समझी वठबी आहे। इन करे बुजुर्गनि लिखियो आहे हिकु ज़बाने काल आहे, ॿियो ज़बाने हाल आहे। मां ॻाल्हायां थो, इहा ज़बाने काल आहे, अहिड़ी हालत ठाहियां त उहा ज़बाने हाल आहे। जीअं इमाम अख़फश वॾो इमाम हो वक़्त जो, रमज़ान जो चंड ॾिसणो हो, ख़बर न पई माण्हुनि खे त अलाए मौलविन चंड जो फ़ैसिलो कयो अलाए न कयो, रोज़ो रखूं अॼु या न रखूं। असुर जो वीचारा मानी खाई आया त रोज़ो नाहे त नियत न कंदासीं, जो रोज़ो आहे त नियत कबी। पोइ इमाम साहब ॾे टोला टोला माण्हुनि जा पिया अचनि। इमाम साहब केतिरनि खे जवाब ॾे त वाह अॼु रोज़ो नाहे। हाणे ज़बान सां ॻाल्हाइण में पंहिंजो हरज सम्झई, तकलीफ़ सम्झई, छा कयईं शागिर्द खे चयईं हिकिड़ो ॾाढ़ूं वठी आ।
शागिर्द जी ॾाढ़ूं रखियो सघूं, ॾाढ़ूअ खे थोरो कटे ॾिसे त टोलो अचे थो पियो, इहो पुछंदो त साईं चंड आहे या न आहे, रोज़ो रखूं या न रखूं। उन्हनि हमराहनि खे ॾिसी ॿ ॾाढ़ूअ जा दाणा वात में विझे, वरी पंहिंजो किताब लिखे। उन्हनि खे जवाब अची पियो वञे त अॼु चंड। हाणे इहो बि ॻाल्हाइण ॻाल्हि न सम्झो अथव, इहो बि ॻाल्हाइण पर ज़बान सां नथो ॻाल्हाए, हाल सां ॻाल्हाए थो, वात में विझे थो। मौलवी ख़ुदि रोज़ो न रखियो आहे त चइबो अॼु रोज़ो न आहे। ईअं शाह साहब बि फरमायो, अबा ॾिसो बेड़ो ऐं बुंड पाण में ॻाल्हाइनि था, तव्हां ॿुधो? माण्हुनि चयोसीं असां कोन ॿुधोसीं। फरमाऊं मां ॿुधो। साईं ॿुधायो छा ॿुधो? इहे ॻाल्हाइनि छा था? जंहिं बुंड थो चवे बेड़े खे, तूं भी काठी आं, मां भी काठी आहियां, पर फर्क छा है? तूं पाण भी तरे थो पियो, बेड़े खे तो चवे तूं पाण भी तरे थो पियो, पर सवे माण्हुनि खे भी तारियूं, सीर दरिया मां लंघियो थो वञे। छा फर्क आहे? काठी त मां भी आहियां। बुंड चो मां कॾहिं ॿुॾां थो, कॾहिं तरां थो, कॾहिं ईमान जी हालत, कॾहिं कुफर जी हालत, कॾहिं ॿुॾां थो, कॾहिं तरां थो। छा फर्क आहे? इहो सवाल कंहिं कयो? नथा सम्झो। लॻे थो मां ढींगरनि ते अटो थो हारियां। अबा को थाल ते झले वियो, अटो हेठि त न वञे। दोस्तो समझो, इहो सवाल कयो बुंड। चई साईं पोइ बेड़े छा जवाब ॾिनो? शाह साहब फरमायो, बेड़े जवाब ॾिनो त वाकई दोस्त तूं भी काठी आहीं, मां भी काठी आहियां, इन में त कोई शक नहीं, भई काठी हूं। पर फर्क अहिड़ो हिकिड़ो ई आहे, मां ॾखणनि जा वहोला हथोड़ा झलिया आहिनि, रंदा झलिया आहिनि, कारायूं झलियूं आहिनि, मूंखे सिधो काठ बनाए छॾियो अथनि। उन्हनि जी सोहबत में वेही, चङनि ॾखणनि जी सोहबत में वेही मां अहिड़ो बणियो आहियां जो पाण भी तरां थो त ॿियनि खे भी तारियां थो। यार तूं भी काठी आं, पर तोखे चङनि जी सोहबत न मिली, अणघड़ियल काठ आहीं, पोइ कॾहिं ॿुॾे थो त कॾहिं तरे थो पियो। ॻाल्हि सम्झो वलाए। हिन दौर में सुठनि माण्हुनि जी सोहबत ज़रूरी आहे, न त ॿुॾंदव तरंदव। अणघड़ियल काठ, अणघड़ियल काठ, भले इहो डीसी डिप्टी बणजी अचे, घड़ींदो ही आ, इंसान ही बनाईंदो आ। इंजीनियर हुजे पर अंदर ठहियल नाहे त इहो इंजीनियर मखलूक जे फ़ाइदे जे बजाय पंहिंजे पेट में रोड ठाहींदो। इन जा सॼा कम होॾे वेंदा। हे हुजे त उमर साईं वांगुर, अबू बकर साईं वांगुर, ही दुनिया के गुलो गुलजार कंदा, पान 18 चतियूं पातल हुंदा, पर माण्हुनि खे आबाद करे छॾींदा। छो त कलामुल्लाह अंदर उन्हनि जो गुलजार बनायो आहे, जेका शइ अंदर हूंदी उहा ॿाहिरि निकिरंदी। ॻाल्हि सम्झो थोरी तवजो सां।
इन जे करे हुजूर जन फरमायो इन अल्लाह ला यंजुरु इला सुवरिकुम व इला आमालिकुम वलाकिन यंजुरु इला कुलूबिकुम। रब साईं तवाजे दिलन के दिसे थो, तवाजे ज़ाहिर के अंदर ठायो तो चूंड भली थे। हाँ मोबाइल में भलियों शयूं भी आहिन, बुरियों भी आहिन, बाजार में भी भलियों शयूं भी आहिन, बुरियों भी आहिन। ये सजी दुनिया ये भरेला, भलाई भी आहे, बुराई भी आहे। हदैनाहुम नजदैन, कुरान में फरमाए असां बई रस्ता देखारिया आहिन। बुरो रस्तो भी हिते मौजूद आ, भलो रस्तो भी मौजूद आ, पर अंदर सिधो तलाश सही हुजे त पोइ रस्तो तोखे सही मिलंदो। साईं जन मिसाल ॾिनो, साईं हुजूर जन जी ज़ात बाबरकत। नबी साईं मिसाल ॾिनो। हिकिड़ो दोस्त हो ॿिए दोस्त खे चई त मूं वटि बकरियूं हिन भलियूं, तू गरीब आहे, तोखे चूंड बकरी ॾींदुसि, सुभाणे मुंहिंजे वाड़े में अचे, वाड़ में जेका तोखे पसंदि अचे भली बकरी उहा तू चूंडे खणी वञ। यो हुजूर जन जो मिसाल अथव। हिन जो दोस्त आयो, चयो हल सुभाणे अचां थो तोॾे। हिन खे मानी बानी खाराई, चए हल हाणे वाड़ में जेका बकरी तोखे भली नज़र अचे काए वञ। हिन जो वरी दोस्त चंद्रो हो सफ़ा, अंदर जो कारो, हेॾे होॾे बकरियूं ॾिसी ॾिसी हिकिड़ो किनो कुतो वेठो हो, रोलू उन जे कन खां वताई, त इहो मूंखे ॾे। मसलो त इहो ई आहे। हुन चयो सदा हे त रोलू कुतो आहे, ईअं अची वेंदो आहे बकरियुनि में, असांजो पालियल बि न आहे न, सिखियल आहे, इहो छो थो खणे? यार मूंखे इहो वणे थो। मसलो सम्झी? ॻोल्हे ॻोल्हे मोबाइल में ओड़ियूं फिल्मूं, ओड़ा एक्टर, अहिड़ियूं बदमाश शयूं किनियूं कढंदो, अंदर ख़राब आहे त कुतो ॻोल्हींदो। ॻाल्हि सम्झे वाला आहे। मसलो इहो आहे बाबा। ऐं तलब ख़राब आहे। इंसान तलब, पहिरियों त तलब पैदा थिए न। चवंदा आहिनि असांजे सिंधीअ में छीकारी न पींदी आहे, उञारी पींदी आहे। हाणे त माल घटिजी वियो आहे, हाणे त असां थी विया समूरे शहरी। छीकारी जी माना आहे माल खे वठी अचबो आहे, पाणीअ ते पोइ चइबो आहे छी छी। हाणे हुनखे उञ हुजे त पीए। हा साईं, चए तो छीकारी कोन पींदी, उञ अथसि त पाणे तूं छी छी करे न करे पाणे पीअंदियूं। हजरत मूसा अलैहिस्सलाम तकरीर कई, ॾाढी भली, तमाम सुठी तकरीर कई। इल्म जी हद कोने, इल्म जी हद। चवंदा आहिनि जेॾो आलिम थे वरी भी पढ़ंदो रहे, पढ़ंदो रहे। उतलुबुल इल्म मिनल महद इलल लहद, तलब क्यो इल्म जी ॼाण खां वठी, बंधणे खां वठी वेंदे लहद ताईं। इन करे तव्हां ॾिसंदो ॿियनि नबियनि जूं कहिड़ियूं कहिड़ियूं दुआऊं, पर असांजे नबीअ खे जेका दुआ सेखारी वई उहा दुआ कहिड़ी हुई? रब्बि ज़िदनी इल्मा। पढ़ो त सही, रब्बि, ऐ अल्लाह इल्म वधा। यकी पढ़ंदा रहो, माना इल्म वधंदो रहे। यो इल्म जी जाइ ही दुनिया है। रब्बि ज़िदनी इल्मा, रब्बि ज़िदनी इल्मा। सोने के फरमायो, हालांकि नबी साईं जो इल्म घटो सा। हुजूर जन फरमायो ऊती तो इल्मल अव्वलीन वल आखरीन,
मां मोहम्मद के पहिरियन नबियन जो भी इल्म दिनो वियो जेको उन्हनि खे दिनो वियो उहो भी दिनो वियो पिछाड़ी ताईं जेको इंसानन के मिलंदो मां मोहम्मद के उहो भी दिनो वियो सब खां वडे में वडो मुखे इल्म दिनो वियो पो भी रब चयो चओ रब ज़िदनी इल्मा या उन पैदा पियो करे इल्म जी उन तो जी खत्म न थियण खपे हक जे रस्ते जी तलाश पियो हले कुरान पिया बुधो पढ़ो समझो इन में थको न या गाल समझाया तो मूसा अलैहिस्सलाम भी नबियन जा इल्म बहर नबी भी बहर इल्म जा तकरीर फरमायो ॾाढी भली बुखारी शरीफ में ॾाढी तकरीर क्यों तो हिकिड़ो हमराव थी बीठो साईं तव्हां खां वधीक भी को आलिम आहे त हजरत मूसा अलैहिस्सलाम जी ज़बान खां निकतो छो त नबी के दावा करण जो हक होंदो आ नबी चवंदा मां रसूल थी आयो मुखे अल्लाह मोकलियो है तव्हां जे हिदायत या दावा है ना नबी के दावा करण जो हक होंदो आ दिसो यूसुफ अलैहिस्सलाम फरमायो इजअलनी अला खजाइनिल अर्ज़ इन्नी हफीजुन अलीम मुखे वजीरे खजाना बना हाँ पान घुरे तो न वजीरे खजाना बे के हक कोने मुखे अमीर बनाए अजकल तो ये जोश लगो पिया मुला मौलवी भी चन था जेकर असा या जमियत जो भी टिकट में असा हो जाओ अगते अरे मोचड़ा खाइंदे बार खणी कोन सिकंदे हाँ मानू बिगड़ाई तो खैर कोन थी सबई कंदे हेडो होठ मथे बार पान न का हुजूर फरमायो जेको पान चवे मुखे दियो फलाणो ओदो उनके न दियो ऐं जंहिंखे ज़ोरी जमात दे अल्लाह इन माण्हूअ जी मदद भी कंदो पर हाणे दौड़ लगी पई आहे मां वॾो थी वञा मां ॿिए खे हक़ कोन्हे वॾे थियण जो नबीअ खे हक़ आहे ॾिसो नबी चए थो इजअलनी अला खज़ाइनिल अर्ज़ इन्नी हफीजुन अलीम मुखे वज़ीर खजाना बनायो मां हिफाजत करण वारो अमानतदार आहियां तव्हांजो रुपयो भी ज़ायो न कंदुसि समझो था न इहो माना नबी चई सघे थो ॿिए खे हक़ कोन्हे बहरहाल मुझे चंद मूसा अलैहिस्सलाम इहो चयो हादा मां हिन दौर में अल्लाह से मुखे सब खां वॾो इल्म ॾेई मोकिलियो आहे पर अल्लाह के मामूली ॻाल्हि भी नबियन जी जेकॾहिं नापसंद हूंदी आहे त उन्हनि खे अॻिते ॾस ॾींदा आहिनि छो त नबी हूंदो आहे अख मुए दर्दीदा बुवद कोहे अज़ीम अल्लाह वारो तो चवे नबी अख वांगुर हूंदो आहे छो जंहिंखे भी तकलीफ़ पहुचंदी उन में रोईंदो उहा अख आहे उज़वे जंहिंखे भी हथ में तकलीफ़ थींदी ॻोड़ा कंहिंखो वहंदा ज़ोर पेर के तकलीफ़ थींदी ॻोड़ा कंहिंखो वठां अख अजे कुल्हनि में तकलीफ़ आहे गोॾनि में तकलीफ़ आहे ॻोड़ा कंहिंखां निकिरंदा अख त चए थो नबी भी अख आहे जंहिंखे भी तकलीफ़ थींदी रोईंदो नबी आहे रोईंदो नबी अॻवान खे अख हुजण खपे जीअं जाते भी फलस्तीन में जाॾे काॾे तकलीफ़ थिए थी त मौलाना थो रोए ये अखियूं ऐं अख में वरी मामूली वार भी अची वञे त वॾो लॻंदो आहे कुल्हे ते लठ भी लॻी वञे त परवाह न आहे मसलो समझो था अलाए कोन था उन जो मामूली वार मूसा अलैहिस्सलाम जो चयो त मां वॾो इल्म वारो आहियां हालांकि चवे ईअं हा फौक कुल इल्म ज़ी इल्मिन अलीम हर इल्म वारे खां वॾो इल्म वारो रब ज़ुल जलाल मौजूद आहे रब साईं चयो से वञ भला हाणे तूं पढ़ वञ कंहिंखे चई
जोर सां त जट भी समझे मूसा अलैहिस्सलाम के चए वञी पढ़ वञी तो खां वॾा इल्म वारा मां रखिया हिन मुल्क में सही काॾे वञा वॾो किस्सो आहे जे वञे तो मच्छी खण हे जेको सूरत कहफ जो किस्सो तो ॿुधाए मच्छी खण वञ पंध हितां जाथे मजमउल बहरैन अचे ॿ दरिया मिलन पोइ खुर्तुम थी सके तो या नहरे सुएज़ ऐं इन जी छाड़ा थी सघनि थियूं ॿई मिलनि उहा जाइ कहिड़ी ही ॿिनि दरियाहनि जे मेलाप जी खुर्तुम शहर में भी अफ्रीका जो ऐं मिस्र जी नील नदीअ जो पानी गॾिजे थो वञो ते जाथे मच्छी ज़िंदा थी पवे मुयल मच्छी जीअरी थी पवे मूसा अलैहिस्सलाम जे लाइ मसलो इहो वॾो न हो छो त उन जी लठ भी जीअरो नांग थींदो ऐं उनखे ख़बर हुई त जीअरे करण वारे मूंखे चयो आहे त इहा मच्छी जाथे जीअरी थिए ईअं बि थिए थो असां बि ॾिसूं था पर ईमान कोन्हे अंडो मुयल उन मां जीअरो बचो निकिरे थो न थो निकिरे युखरिजुल हय्य मिनल मय्यित व युखरिजुल मय्यित मिनल हय्य रब तो फरमाए मांजी ज़ात आहे मुर्दा खां जिंदा कढी अचे जिंदा खां मुयल अंडो कढी अचे यो मुंहिंजो पावर आहे मां लठ मूसा जी खान जिंदा नांग थो कढी अचां मच्छी खणी निकिता छड़ीअ में विझी मूसा अलैहिस्सलाम सुम्ही पियो यूशे बिन नून संगती हुयो उन वेठो ख्याल कयो ॾिठे त मच्छी निकिरी हली वई दरिया में पर हिन खे यादि न बीठो कुरान शरीफ में ये लफ्ज़ मौजूद फअनसानी फरमाऊं ॿिन्हीअ खे ॻाल्हि विसरी वई ॿई विसारे वेठा मूसा अलैहिस्सलाम के भी विसरी वही उन जे शागिर्द यूशे बिन नून के भी गाल विसरी वही इतना मालूम थे तो नबियन के विसारो विसारो जोर सा जोर है आलिमुल गैब जो चवे इन के समझायो न सादा कुरान में तो ये लिखो पे वा नसिया आदम वलम नजिद लहू अज़मा आदम के विसारो थियो पर इरादो न हुस मुझे बेफरमानी करण जो पर गाल विसरी वयस गाल विसरी वे खुद नबी साईं जे लाइ आहे सनुक्रियो कफला तंसा इल्ला माशा अल्लाह ऐ सोना तकड़ न कर कुरान याद करण में असाई तोखे विसारण कोन छडींदा हां उहो कुछ विसारींदासे जेको असां चाहींदासे उहो तोखे विसरी वेंदो गाल समझा असां जे नबी जे लाइ बि विसारे जी गाल लिखी ऐं हिते सूरत काफ में साफ लफ्ज़न में लिखियो पियो आहे त ॿिन्हीअ खे ॻाल्हि विसरी वई यूशे बिन नून खां बि विसरी वई नसिया हूत हुमा ॾिसो हे कुरान में लिखियो पियो नसिया हूत हुमा बिनन हूत चइबो आहे मच्छीअ खे नून भी चइबो आहे हूत भी चइबो आहे अलाह हिन जाइ ते हूत लफ़्ज़ ॿिन्हीअ खे मच्छी विसरी वई मच्छी जीअरी थी भॼी वई ॿिन्हीअ खे विसरी वई चइबो त नबीअ खे विसारो थींदो आहे त ग़ैब जो इल्मु थियो हाणे हिन सादे खे केरु सम्झाए असांजी ॻाल्हि त ॿुधे ई कोन थो बाबा क़ुरान ॾिस त पोइ सम्झ में ईंदई तर्जुमो ॾिसे पंहिंजे बुज़ुर्गनि जा तर्जुमा ॾिसे छो काॾे वेंदो तर्जुमे में ग़लती कीअं कंदो कुरान खे कीअं फेर फार कंदो न थी सघंदुसि हाशा किनारा लिखंदो इधर उधर पर लफ्ज़ जो तर्जुमो नसीह जी माना छा कंदो कीअं विसारो त ज़रूर चवणो पवंदुसि त चए थो पियो नसिया हूत हुमा ॿिन्हीअ खां मच्छी विसरी वई हुज़ूर जन हिकिड़े दफ़े नमाज़ पढ़ाई त बरकातूं पढ़ी सलाम वराई
ज़ोहर जी नमाज बरकात उन वक़्त में कुछ हुजूर जन के नाराज़गी कंहिं कम ते नाराज़गी थी कोई साहब भी न पियो ॻाल्हाए हालांकि हज़रत अबू बकर साईं उमर साईं सब वेझा वेठा चुप थी विया हिकड़े सां हुजूर जन मजाक कंदो हो उनके चवंदो ज़ुल उज़नैन माना बिन कनन वारो या ज़ुल यदैन बिन हथन वारो थोरो मजाक कंदा उनके गाल आहे साईं ऐं सहाबा जे शान में कुरान हिकड़ी गाल कई आहे त सहाबी अंधन वांगुर लकीर बनजी लकीर जा फकीर ना जी असांजा जमायती लकीर जा फकीर मुर्शिद चवे तो यो मथे आ अरे मुर्शिद जा पुट हेडे कुरान तो चवे तो मुर्शिद तो चवे यो लकीर जो फकीर आ अल्लाह से कुरान शरीफ में यो समझायो आ लम यखिरु अलैहा सुम्मा व उमयाना सूरत फुरकान जे अंदर लिखियो पियो था आखिर में आयतन में लम यखिरु अलैहा सुम्मा व उमयाना नबी जा यार बोड़ा गूंगा थी कड कोन लगंदा हा तहकीक कंदा हा सोहणे करीम खां घड़ी घड़ी पुछंदा हा मुतमइन थींदा हा पो उन शय के दीन बनाए करे बियन के भी बुधाइंदा ए अंधो बोड़ो थी कड लगे तो बस नबी साईं का भी तहकीक तो करे साहबी बुखारी शरीफ जी हदीस साईं नाराज न थियो अज भला नमाज हल्की थी वई आ छा बरकातूं थी वयूं हन छा हुजूर जन फरमान ना नमाज हल्की को न थी साईं पो अज तो अब पढ़ायूं पुछो नबी साईं भी तहकीक कई इन उन जे हिकड़े जे चवण अब दियो खबर अबू बकर दे खबर साईं हा ब पढ़ाई उमर तू बुधा ब हुजूर जन उठी वया बरकातूं पियो मिलायो पो तकरीर क्यों इन्नमा अना बशर अंसा कमा तनसौन मां भी एक इंसान आया ये मुखे भी कदे विसारो थे तो जिए तवा के थे तो इजा नसीतु फज़क्किरूनी जदे गाल माके विसरी वने त पो मुखे याद कराइंदा क्यों सुभान अल्लाह या कोई लफ्ज चाहिए अल्लाहु अकबर ना सुभान अल्लाह हवा छा के नमाज में भूली वने इमाम दा छा चजे छो त सुभान अल्लाह में आहे त अल्लाह पाक आ मना तुम पाक नथो थे जो तो में का गलती थी आ अल्लाह अकबर में इहो इशारो अल्लाह वॾो आहे में छा समझ में तो क्या सुभान अल्लाह चवंदे तो हुनखे समझ में ईंदो त हे पाक अल्लाह जी ॻाल्हि तो हुजे पोइ त मामे का ग़लती थी आहे ऐं सुभान अल्लाह चवण सां माफ़ी भी मिलंदी आहे इन जे करे उनखे सुभान अल्लाह चई यादि करायो हुजूर पंहिंजे लाइ फरमा मूंखे भी ॻाल्हि विसरी वञे त यादि करायो नबी साईं के न विसरे हाथ असां त रोज विसारी बिठाऊं पोइ नमाज कीअं पढ़ूं नबी साईं जो विसारो भी असांजे लाइ हिदायत आहे असांजे लाइ हिदायत ऐं सम्झ जी ॻाल्हि आहे त ॻाल्हि सम्झो थोड़ी तवज्जे सां हे ॿई ॼणा आया उते मच्छी विसरी वई अॻिते पंध कयूं बड़बड़ा हलला हलला भीड़ियूं भीड़ियूं थकी पिया मालूम थियो त नबी थकी भी पवंदो आहे नबी ऐं थकण यो असांजो असांजी वसफा हेॾे समझो थोड़ो कुरान शरीफ में फरमाई वला यऊदुहु हिफ्जुहुमा वहुवल अलीयुल अज़ीम आसमान जमीन जे संभालण में अल्लाह थकजे ही नथो छो त अलियो भी आहे अज़ीम वमा मसन्ना मिन लुगूब यहूदी चन पिया अल्लाह सदी आसमान जमीन ठायो सतो दी थकावट भगई अल्लाह से कुरान में जवाब वमा मसन्ना मिन लुगूब रब के लुगूब माना थकावट या थक भञण
यो रब जो शान ना है या मखलूक जी सिफत आ मां त खालिक ज़ुल जलाल है नबी की थकावट असां तो के थकावट थे थी त हिते तवज्जो क्यों थकजी पया मूसा अलैहिस्सलाम चया कढ मानी त खायूं थकावट थिया चइबो त नबी जोर सां नथा ॻाल्हायो अरे न खाईंदा मानी खाइण मामूली ॻाल्हि आहे छा हाँ साईं मानी ईअं खाइबी आहे मानी साईं वॾो मसइलो आहे हाँ बुज़ुर्गनि लिखियो आहे अलाह साईं ईसा खे बि चयो त तव्हां ईसा खे मुंहिंजो पुटु था चओ हालांकि उहे ॿई काना या कुला निताम बीबी मरियम भी ताम खाईंदी ही ईसा भी काना या कुला निताम बई मानी खाईंदा हा जेको मानी थो खाए यो त वडो मोहताज आहे छो त मानी सिज खां सवा न ठांदी अब मानी सिज न लगे दाना ठांदा मिट्टी न हुजे पानी न हुजे ऑक्सीजन न हुजे बाह न हुजे मानी पचंदी ॻाल्हायो नथा ये काठियूं न हुजन त मानी माना जेको मानीअ जो मोहताज आ सिज जो मोहताज आ चंद्र जो मोहताज आ खाधे जो मोहताज आ त इहो सब शइ जो मोहताज आ छड़ो इहो न जेको खाए थो छड़ो खाए थो यो मान तो चवां हदीस में थे हुजूर जन ईसा न का पूछो ईसा छड़ो खाइंदो बस नथा समझो न तवा अब जेको खाइंदो आ वो कदी कढंदो भी त न कढंदो छड़ो खाए और न निकरेस त पो हाने समझायो यार तुआरो मुर्शिद खाइंदो आ न खाइंदो आ वरी खाइंदो आ त लैट्रिन न वेंदो आ छा ये हथ बजूं बिठो आ उनके समझ में न तो अचे त न सादे के कातो समझायूं असां हे त सजो साफ पयो आ कुरान शरीफ त मूसा अलैहिस्सलाम पांजे शागिर्द के चयो त मानी खणिया थकावट थिया जो मच्छी त बा पकल ठयल हुआ भजी वई हुते वमा अंसानी इल्ला शैतान मुखे विसारो शैतान करायो चइबो त बुरी शइ जी निस्बत कंहिं कजे बुराई जी निस्बत शैतान दे भलाई जी निस्बत अल्लाह दे गाल समझो था या पांजे नफ्स दे बुराई जी निस्बत पांजे नफ्स दे या शैतान दे हजरत चंदान आदम अलैहिस्सलाम है शैतान हुन भी एकड़ी गलती कई हिन भी गलती कई अल्लाह से फरमाओ शैतान के माफी कोने हुन के कडी छडे हुन के गलती माफ के छो अल्लाह वरते इंसाफ आ गलती तो हुन जी भी आ हिन जी भी आ हिन के माफी हुन के माफी छो न वो खुद कुरान में मसलो हल क्यों थस अल्लाह से शैतान का पुछड़े छो कई या गलती चयो मां सजदो कर न कई छो जे बिमा अगवैतनी तू मुखे बुलायो तकदीर में लिखी छड़ियो हाने तू करे वडे सा गालाए तो यो माफ कंदुस गाल समझो था ना या बेअदबी उनके चेड़े तू छो कयो आदम मां तू के चम त हिन जे वेझो न वंजे वण जे छो वे त चई रब्बना ज़लमना अनफुसना व इल्लम तगफिर लना व तरहमना लनकूनन मिनल खासिरीन रब मां पांजे नफ्स सा पान जुल्म कयो आ साईं तो जो कसूर ना है मुंजो कसूर आ बुराई जी निस्बत पान दे हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम इज़ा मरिज़तु फहुव यशफीन मूसा हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम चए तो मुंजो रब वो आ जदे मां मरीज थिंदो आ त शिफा वो दींदो आ हालांकि बीमार भी तो वो कंदो आ पर बीमार थे तो मां थिंदो आ
शिफ़ा उहो ॾींदो आहे। माना बुराईअ जी ॻाल्हि पाण ॾे कर या शैतान ॾे कर, शैतान मूंखे भुलाईंदो आहे। असां अलाह न भुलाईंदो आहे। अलाह जे मथां ईअं चई त तक़दीर में लिखियो, तक़दीर जा पुट तूं तक़दीर ॾिसी आहीं छा? अदब सिख कुछ, अदब निजाता, अदब ताजेस्त अज फजले इलाही बने बरसर पवद हर जाके खाही। जे तो अदब एड़ो ताजा जेको तोखे अदब कंदे त जन्नती जन्नत तो जी लिखियल आहे। माफ़ी माफ़, असां गुनाह माफ़। छो? मस्जिद जो अदब, कुरान शरीफ जो अदब, सहाबा जो अदब, आल बैत जो अदब, पांजे वडन जो अदब, पाड़े जो अदब, अची दाढ़ी वारे जो अदब, असां कुरान शरीफ जी पोतीअ जो भी अदब। यो अदब ही अदब आ, सजो दीन। त हिन चयो साईं मूंखां शैतान विसारे छॾियो, मच्छी त भॼी वई फिराणी जा। फरमा हल बरो, अरे थकावट तॾी थी आ जो असां मक़सद खां अॻिते निकिता हूं। बेसूद कम थींदो त थकावट थींदी न, कम वारी शइ में थकावट घटि थींदी आहे। ए बेसूद असां हेॾे पंध कयोसीं त थकावट थी पई आहे। हलो हाणे वापसि हलूं। वया पंध कंदा कंदा साॻे निशाननि रंधनि ते अची पहुता। उन मछी उते मच्छी जाथों टपी वई ही, उते वरी पाणीअ में जो गिरी त चौधारी पाणी हीअं गोल गार वांगुरु ॼमी बीह रहियो। यो मौजूदो हो। असीं अंदर हज़रत उन पाणीअ में गिरी विया। हाणे जेका मां आयत पढ़ी आहे उन ते आया हूं। उन में रब साईं फरमाए फवजदा अबदम मिन इबादिना, पो लधो उते मूसा। चइबो त हो गॾु हुयुसि या उन जो ज़िक्र नथो करे जेको अॻ में संगती हुयुसि गॾु, न त वजदा चवे हा न। असां हा इते गॾु अथसि फवजदा अबदम मिन इबादिना, लधऊं ॿिनी ॼणनि उते बानो असांजे बाननि मझां। आतईनाहु रहमतम मिन इंदिना, असां ॾिनोसीं पंहिंजे तरफ़ खां उनखे रहमत सां नवाज़ियोसीं। व अल्लमनाहु मिन लदुन्ना इल्मा, असां उनखे पंहिंजे तरफ़ सां ख़ासि इल्मु ॾिनोसीं। हाणे इते थोड़ियूं ॻाल्हियूं सम्झण। फवजदा अबदम मिन इबादिना, उन वॾे आलिम ख़ज़र खे अब्द थो सॾे। छा थो सॾे? असांजे बाननि मां हिकिड़ो बानो, असांजे बाननि मां हिकिड़ो बानो। चइबो त अलाह जा ख़ज़र जहिड़ा खोड़ बाना आहिनि। इन जे करे उलमा लिखियो आहे त ख़ज़र अलैहिस्सलाम सम्झे उन्हनि माण्हुनि मां आहे जेके अलाह साईं जा कुझु बाना हिन धरतीअ ते छॾियल आहिनि। कंहिं भुलल खे रस्तो ॾींदा आहिनि, कंहिं अलाह वारे खे कुझु सम्झाए वेंदा आहिनि। अहिड़ा बाना अलाह जा खोड़ आहिनि। उन मां हिकिड़ो ख़ज़र बि आहे, ख़ज़र अलैहिस्सलाम। इहो ख़ज़र अलैहिस्सलाम ख़ा जी ज़बर सां ज़्वाद जी ज़ेर सां आहे, ख़िज़र न आहे। ख्वाजा ख़िजर, जट त चए थो ख्वाजा ख़िजर, ख्वाजा ख़िजर न आहे। ख़ज़र, ख़ज़र माना सावाण। जाते वेंदो हो उते धरती साई थी वेंदी। अंदर वियो, उन में अंदर जो कार में वियो त अंदर ॾिसे हमरा हिकिड़ो सुतो पियो आहे छबराटे ते। इहो हदीस में आहे, बुखारी शरीफ़ जी हदीस। अंदर पियो आहे। चइबो त अलाह साईं जा बाना दरियाहनि जे अंदर बि काथे रहनि था। अंदर पियो आहे। मथो मूसा अलैहिस्सलाम चयो अस्सलामु अलैकुम, त हुन चयो वालेकुम अस्सलाम। अन्ना बे अर्ज़िन सलाम, असांजी ज़मीन ते सलाम ॾियण वारो कीअं पहुतो? चइबो त होॾे माण्हू पहुची हुनजे हिते केरु आयो सलाम ॾियण? त अंदरों ई हिन चयो साईं मां मूसा आयो आहियां। जो मूसा बनी इसराइल जो? चए हा। वरी पुछां त साईं तव्हांखे कीअं ख़बर पई त बनी इसराइल जो मां मूसा आहियां? चए मूसा जय तोखे मुंहिंजो ॾस ॾिनो आहे, उन मूंखे वरी तुंहिंजो बि ॾस ॾेई छॾियो। इहो ग़ैब
इतलाउ अलल गैब, माना गैब ते इतलाउ मिलंदो आ नबीअ खे वलीअ खे। बाक़ी गैब त चइबो आहे जेको बग़ैर हवास जे मिले, इल्म इतलाउ खां बग़ैर मिले। इतला खां बग़ैर इल्म अलाह जो आहे, ॿिए जो आहे ई कोन। ॿिए खे अलाह जे तरफ़ां इतला मिलंदो त थींदो, न त इल्म। तो फरमाओ अब्द चई उन वॾे बुज़ुर्ग खे, अब्द अब्द छो चई? इबादत बाने जो असली शान है। वो कहें अल्लाह वाले चो ना, उधर तुम दर न खोलोगे इधर मैं दर न छोड़ूंगा, हुकूमत अपनी अपनी है उधर तेरी इधर मेरी। वो अल्लाह वालो तो चए तुझी बादशाही आ त मुंहिंजी बान पा, तू दर न खोलींदे त मां भी दर न छॾींदुसि। न छॾींदे जॾहिं चवंदे त मथों रहमत बाने ते वसी पवंदी, त मूंखां सवाइ हिन जो ॿियो को दर आहे? अब अलाह जी रहमत तॾहिं ईंदी आहे जॾहिं सभु ॿिया दर सम्झो त कोन्हनि। मौलाना सादी रहमतुल्लाह अलैह किसो लिखियो आहे न बोस्ता में, त अल्लाह वारो हो काबतुल्लाह में तवाफ करे, सफ़ा मरवा दौड़े, जेको भी इबादत करे मथों आवाज अचे कोई कबूल ना है तुझो, तवाफ कबूल ना है तुझो, तहजुद कबूल, आवाज अचे बाकायदे। फकीर ॿिया भी ॿुधनि, फकीरन चो मुर्शिद तुझो त का शइ कबूल पवे कोन थी, पोइ लॻो पियो आहे तूं मथों त आवाज एॾो थो अचे ॿुधण। त चईंसि उन अल्लाह वारे चो यार कबूल करे या न करे इहो त उन जो कम आहे, मुंहिंजो कम इहो आहे त उन जी अबदियत बानप मां न छॾियां, बानो थी रहंदुसि। एतिरो जो चई त मथों आवाज आहे, कबूलस्त गरचे हुनुर नेस्तत के जुज़मा पनाहे दिगर नेस्तत। यार जॾहिं तूं ईअं चयो त इन दर खां सवाइ ॿियो दर नाहे, तॾहिं तुंहिंजा किना कोझा अमल भी मां कबूल करे छॾिया, सम्झुमि त हे बानो मुंहिंजे दर खां वञण वारो न आहे। इन करे नबी साईं खे काथे भी सैयद न सॾियो अथसि क़ुरान में। वरी ॿी ॻाल्हि थो ॿुधायां, पोइ समय वियो त ॿुधायां, न त ठपियां किताब। पोइ समय आयो ॿुधो, काथे भी नबी साईं खे सैयद न सॾियो अथसि। याहया अलैहिस्सलाम खे सॾियो अथसि सैयदम व हसूरम व नबिया, पर असांजे नबीअ खे सैयद न। हालांकि हुजूर जन पाण फरमा हदीस में आहे, अना सैयद वलिद आदम, मां सरदार आया सारी इंसानियत जो, वला फखर पर मुखे वॾाई नाहे, बियदी लिवा उल हमद, मुंहिंजे हथ में झंडो हूंदो अॻवाणीअ जो, हमद जो झंडो हूंदो। सभिनी नबियनि जूं गर्दनूं झुकल हूंदियूं, मूंखे रब चवंदो इरफा रासक या मोहम्मद, ऐ मोहम्मद तूं मूं मथे करे वे, सलतोता वशफ़े तुशफ़ा, तूं घुरंदो वञ असां ॾींदा वेंदासीं, तूं सिफारिश कंदो वञ छॾींदा वेंदा। पर क़ुरान में सैयद न सॾियईं, कन लिखियो त यासीन में या सैयद जो इशारो आहे। ये इशारा कढे तो न, असल काथे सैयद जो लफ़्ज़ ॾेखार असांजे नबीअ जे लाइ इस्तेमाल न कयो अथसि। सैयद ऐं हसूरा उन याहया अलैहिस्सलाम लाइ। उलमा लिखियो त छाजे करे सैयद मजाज आहे, सरदारी मजाज आहे, इंसान जे लाइक़ सरदारी न आहे। सरदार त सभ खां वॾो अल्लाह अकबर आहे, अल्लाह हाज़े वॾो बादशाह, शानशाह आज़म, मालिकुल मुल्क, हाज़े ज़ल जलाल वल इकराम, वॾी इज्जत ऐं शान जो मालिक, शानशाह आज़म रब ज़ुल जलाला। असांजी असली सिफ़त बानपा, इन जे करे नबीअ खे मजाज न ॻाल्हाए, असलियत ते ॻाल्हाए। सोना तुंहिंजी बानप जे करे तोखे सभ खां मथे रखियो आहे। दाना खाक में मिलकर गुले गुलजार होता है, जेको दाणो हेठि वेंदो उनखे मथे खणंदो। ॻाल्हि सम्झो अलाए,
इन जे करे सुभान अल्लाजी असरा बि अब्दिही उते भी अब्द हिन वडे बाने के भी चे अब्दम मिन इबादिना अबदियत में फैज़ मिलंदो आ खसींदो कुछ ना तवा मानन जा बाना थींदो ना मानन जा त कुछ तवा के देणो पवंदो कुछ वो भी दींदो मसलन वडेरे जो तू नौकर आ उन जी में पालींदो आ खीर तू त न पींदे खीर त वडेरो खणदो गाल आहे या ना है पर तोखे खणी मजदूरी भी दींदो छा तू माना कुछ मिलंदो कुछ दींदे कुछ होडो मिलंदो कुछ पर अल्लाह वट जेको अल्लाह जो बानो आ ना उनके दींदो ही दींदो आ उनको वठंदो कुछ ना यो वडो फर्क आ न से अल्लाह जी बान पे इज्जत आ छो उन में दींदो ही दींदो वठंदो तवा का कुछ भी न वठंदो तवा का अल्लाह छाए ए चिट्ठियों शुरू थी वई नदा चाहे तो तकरीर खत्म क्यों आने दुआ क्यों भला ना हाने बस खत्म थी वियो टाइम 4 थी विया न बा हां सवाल निकते सवाल तो आखिर में थींदा ना हाने शुरू थे बस हाने ठीक आ तो समझो अब्दम मिन इबादिना असा जे बानन मजा एकड़ो बानो उते वनी दिठऊं त मिली वयो चे तो असा उनके पांजे तरफा इल्म लुदनी दिनो हो मिलदुन्ना में लुदनी इल्म छाहे यो मसलो समझो एकड़ो इल्म आहे नबी साईं पढ़ायो सहाबा के सहाबा पढ़ायो ताबईन के ताबईन पढ़ायो तबा ताबईन के ये हलंदे 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 ओ असा जे उस्तादन ते पहुतो वरी असा उतो ढुकड़ो पीतोस यो किया दरिया डिठो थे ना वांदो आ ओ समय वेयो तो मसलो समझो दरिया वांदो उन मझा वडा बेराज कढंदास वरी बेराजन खां अजे वडा वाह निकरंदा वाहन खां वरी नंढड़ा वाह निकरंदा वरी नंढड़न वाहन खां तो जी जमीन दे अड वही इंदी तो जी जमीन भी सैराब थी वेंदी उन पानी असा जेको हज़ारा मैल दरिया काथों तो जे हज़ारा मैल परे खां आने तू पांजी जमीन में यो खणी आए एकड़ो इल्म ई आहे जो असा तवा के उस्तादन खां मिले तो पयो अदा फलाणे खां फिलानो फिलाने खां फिलानो फिलाने खां फिलानो फिलाने खां फिलानो हुजूर जन जे दरिया मजा है पानी वही बियो इल्म आहे बोकी छिको बोकी वो ना बोरिंग कबो आ बोरिंग दिठी थे बोरिंग वो कें कबिया जमीन में हाने बाहरों पानी ना है तो जमीन में था हणो अल्लाह बोको छिको छिक छिको छिक छिक नेट पानी यो इल्म लुदनिया ये तो पढ़ ला इलाहा इल्लल्लाह पढ़ो ना यो बोको था छिक्यो ना ला इलाहा इल्लल्लाह यो बोको तो छिके ला इलाहा इल्लल्लाह अकेली जाए ते वेही असे कुंड में वेही मानुन जे विच में वेही हर जाए ते यो बोको छिक 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 ताजो अंदरा इल्म निकरंदो इहो इल्म लुदनिया यो बाहरों जो उस्तादन का आयल ना है पांजे अंदर मजा पानी कढी वतो तंहिंजे करे हिते चए त उनखे असां लुदनी इल्म ॾिनोसीं पंहिंजे तरफ़ां इल्म ॾिनोसीं वो इल्म कहिड़ो आहे जेको मूसा खे न हो ॿई ॼणा चढ़िया दरिया में अॻिते ज़िक्र आहे दरिया में वेठा असां ॿेड़े जे मथां ॿेड़े ते हिकिड़ो पखी आयो नंढड़ो एतिरी असां थी सघे थो छा चवंदा फूसड़ी चवंदा छा हेतिरो नंढड़ो पखी थींदो आहे फूसड़ीअ वांगुरु नंढड़ो पखी आयो का नंढड़ी काठी हीअं दरिया ते लटके पई उन ते वेठो वरी हीअं पानी दरिया में विझी चोंब विझी पीतई वरी हलियो वियो त हज़रत ख़ज़र अलैहिस्सलाम फरमा मूसा ॾिठोई हाणे मूसा अलैहिस्सलाम ते पे मुंहिंजो उस्ताद आहे हिनखे वॾो इल्मु आहे रब मूंखे मोकिलियो आहे न ॾे सम्झे हुनजे दिमाग़ में ॿियूं शयूं पियल आहिनि त हाणे ख़ज़र अलैहिस्सलाम जवाब थो ॾेसि मूसा ॾिठोई इहो पखी चए हा वॾो चए नंढड़ो सही सफ़ा चए छा कयईं चए पाणी पीतई
घणो पानी पीतो हूंदई साईं टेड़ो मुश्किल सां फरमा मूसा तो जो इल्म मूखे कोने मुंहिंजो इल्म तोखे कोने सॼे जहान जो इल्म मुंहिंजो तो जो इल्म यो गॾाइजे त अल्लाह जे इल्म जे मुक़ाबले में ये जिए हिन दरिया मां पखी मामूली टेड़ो खयो आ ये सजी कायनात जो इल्म मामूली आ रब जो इल्म बहरे बेकरा है जंहिंजो किनारो ही ना है एड़ो दरियाव आहे तंहिंजे करे समझ त सब खां वॾो इल्म रब वटि रब वटि वॾो इल्म तंहिंजे करे इहो चवण त नबी भी ओतिरो इल्म रखे तो पयो यो कीअं सही आहे अल्लाह जो इल्म लामहदूद आहे उनखे हद कोने अनलिमिटेड आहे असां उनखे काथे बि चऊं हिते हेतिरो अल्लाह जो इल्म न वो तो अनलिमिटेड लिमिटेड जे अंदर कीअं पवंदो असांखे हे जिस्म लॻल आहे नबी साईं खे जिस्म लॻल आहे ऐं नबी साईं खे ईअं ई दिमाग़ आहे इहो लिमिटेड आहे माना महदूद आहे महदूद जे अंदर लामहदूद कीअं पवंदो लामहदूद पवंदो ई कोन त इहो धोखा न हण न कुछ अकल सां भी गाल समझा ना पर धोखो लगे बस नबी नबी अल्लाह जो इल्म सागो न अल्लाह जो इल्म बेकरार बगैर किनारे जे लामहदूद इल्म आहे बाकी न के महदूद इल्म दिनो जेडो भी वडो इल्म हुजे पर उहे सब महदूद इल्म हिन लामहदूद इल्म जो मालिक अकीदो समझो मानुन के अकीदो भुलाए दी वियो समझे जो पढ़िया आहिनि अकीदो त भी समझा कोन्हनि कुरान शरीफ के गौर से पढ़ो टाइम घणो थी वियो आहे इन करे मां अॻिते तकरीर बंद थो कयां वरी कंहिं ॿिए मौक़े ते वरी इहा ॻाल्हि ई हलाईंदासीं होॾे त हले ई हले थी हज़रत सूरत कहफ बने आकिल में हर महीने हले थी साईं गुलामुल्लाह साहब हर महीने दर्स कुरान रखंदो आहे उते कमु हले थो सूरत यासीन भी पूरो करे विया हूँ सूरत आखिरी सिपारो भी हाँ हे सूरत कहफ हले थी पई ये सबक ईंदा उते दुआ है अल्लाह से कुरान जी सही समझ नसीब फरमाए असां समूरे ही अल्लाह जे इल्म जा मोहताज आहियूं मिले इन जे शौक़ रखो तलब रखो हिकड़ी हिकड़ी हदीस जे लाइ नबी साईं जो सहाबी हज़ारे मैल करे वञी ॿुधंदो असां पंहिंजे घर खां उथी छड़ो नथा ॿुधूं तो दुआ कयो अल्लाह ताला सही समझ नसीब फरमाए एकड़ो हाफ़िज़ शीयन में पढ़ाए थो या कुरान मजीद जी तालीम दे थो छा उन्हनि जो खाइण पीअण अबा खाइण पीअण काफ़रनि जो भी जायज़ आहे बाक़ी जेकॾहिं उहो नियाज़ करनि त न खाए बाक़ी घर में जा खाइण पीअण मोकिलनि हे नियत ईअं करे त मां शीयन खे सुधारींदुसि पोइ भली पियो पढ़ाए नियत भली करे है छा न्याणियुनि जी रुख़सती कीअं कजे सवले नमूने कजे जेतिरो थी सके उनखे ॾियो पर पोइ तो लिखी भी वञो त मुंहिंजी मिल्कियत मां इनखे हिस्सो भी ॾियो पोइ उहे ॾियनि न ॾियनि मुजरिम उहे थींदा बाक़ी तव्हां पंहिंजो लिखी वञो त मुंहिंजी न्याणियुनि खे भी मुंहिंजी मिल्कियत मां हिस्सो ॾियो शरीयत जेतिरो चवे ओतिरो हिस्सो ॾियो जेकॾहिं तव्हां लिखंदव त पोइ मुजरिम थींदव पर जेकॾहिं तव्हां लिखी वियो उन्हनि न ॾिनो त मुजरिम उहे रुख़सती सवली जेतिरी थी सके कजे हरूभरू उन जे लाइ पटताण कर्ज़ा न खणो इहो उन्हनि माण्हुनि जो कमु आहे हिंदुनि जो कमु आहे हिंदू पंहिंजी न्याणीअ खे मिल्कियत मां हिसो न ॾींदा आहिनि पोइ चवंदा आहिनि त ॾाज में एतिरो ॾेई छॾियूंसि था ॼण त हिसो थी वियुसि इहो हिंदुनि खां असां वटि आयो आहे ॾाज हाणे ॾाज न आहे त वीचारो परेशान बीठा चए थो पैसा ॾे भला पोइ ॾाज त न्याणी खे वठी ॾियां ऐं इहो त तूं हराम थो खाए इहो पैसा वठण उन खां इहो हराम पोइ त तूं विकिणी थो ॾे न्याणी विकिणण जेको आहे हुज़ूर जन फरमायो क़यामत जे ॾींहं मां माण्हू छॾाईंदुसि पर न्याणियुनि जे तरफ़ां फरियादी मां थी करे हिन हमराह खे ॿधाईंदुसि जेको छॾाइण वारो आहे उहो ॿधाए त पोइ इहो छुटंदो तंहिंजे करे इहे पैसा एवज़ो न वठो जेतिरो थी सघे अदा मूं वटि कोन्हे मां ॿिनि जोड़नि में तोखे ॾियां थो सम्झे नबी साईं पंहिंजी न्याणीअ खे हिकिड़ो ॿ जोड़ा ॾिना हिकिड़ो चकी ॾिनी हिकिड़ो साईं खे चवां मश्क ॾिनी हिकिड़ो साईं खे चवां लिहाफ़ सुम्हण जो बिस्तरो ॾिनो बसि
जॾहिं नबी साईं जे हालांकि ॾियनि हा त सोने चांदीअ सां रंगे छॾंदा सम्झेसि नबी साईं वटि को घटि हो छा नबी साईं वटि सभु कुझु हुयो पर उन्हनि पंहिंजो फ़क़्र ऐं सुञाई इख़्तियारी अता कई हिकिड़े दफ़े बीबी ख़ातून जन्नत बीबी फातिमत ज़हरा हार पाए आई सोन जो हुज़ूर जन सलाम कयईं हुज़ूर जन सलाम जो जवाबु न ॾिनो त बीबी साईं चयो साईं अॼु नाराज़ हो छा मूं ते सलाम जो जवाबु नथा ॾियो साईं जन खे प्यारी बि ॾाढी फरमाओ न नाराज़ न आहियां हे तुंहिंजी ॻिचीअ में हार छो पातल आहे चई साईं इहो त जाइज़ आहे औरतनि खे सोन पाइण त जाइज़ आहे फरमाओ ॿियनि औरतनि खे जाइज़ आहे मुंहिंजे घर में त सोन न हुजे न छो मुंहिंजे घर में का ग़रीब ईंदी दिलि में हसरत खणी वेंदी त नबी साईं जी धीअ जेतिरो सोन त हुजे मां वटि दुनिया जी ॻाल्हि मुंहिंजे घर खां खणी वञे मां चाहियां थो त मुंहिंजे घर मां दीन खणी वञे दुनिया जो फ़िक्र न खणी वञे तंहिंजे करे त बीबी साईं उहो हार खणी करे ख़ैरात करे साईं जेको तोखे नथो वणे मूंखे बि नथो वणे सम्झो न त इहो रूबरू वॾी परेशानी न कजे जेतिरो हुजे उन नमूने सां रुख़्सती कजे अल्लाहुम्मा आसिना आक़िबतना फिल उमूरि कुल्लिहा व अजिरना मिन ख़िज़्य दुनिया व अज़ाबिल आख़िरह अल्लाह साईं जन नौजवाननि ही प्रोग्राम कयो आहे जेके दोस्त वेठा रहिया रब साईं इन्हनि सभिनी जी हाज़िरी क़बूल फरमा नौजवाननि जे हिन महिनत खे क़बूल फरमा ॿिन्ही जहाननि जो सभु भलायूं अता फरमा हिननि जो वॾड़ो जेको लाउड हलाईंदो छा नालो अब्दुल कादिर असांजो दोस्त हो वीचारो ग़ुलाम कादिर हा दोस्त हो वीचारो यकी असां सां गॾु जलसनि में हूंदो अल्लाह साईं उन जी क़ब्र खे बि रोशन फरमा जेके बि वॾड़ा सभिनी जा गुज़ारे विया सभिनी खे माफ़ी अता फरमा उन्हनि जूं कमज़ोरियूं दूर फरमा ऐं अल्लाह उन्हनि खे जन्नतुल फिरदौस जो मामिलो सुहिणे नमूने सां उन्हनि खे पहुचा बग़ैर हिसाब जे हुज़ूर जे तुफ़ैले असांजूं दुआऊं क़बूल फरमा ग़ज़ा वारनि मुसलमाननि जी अल्लाह मदद फरमा ऐं अल्लाह उन्हनि जी परेशानियूं दूर फरमा ऐं अल्लाह ज़ालिमनि यहूदियुनि खे बर्बाद नेस्तो नाबूद फरमा पंहिंजो फज़लो करम फरमा सल्लल्लाहु अला ख़ैर ख़ल्क़िही मुहम्मद।